ज़ोर त दे बाबा। हाज़ुर बाबा हाज़ुर, लख ज़ोर कुर्ब करोड़ ज़ोर। या कमदार खुशामद मूंसां न कंदो कर। होतार साईं ॿियो कंहिंसां ख़ुशामद कयां? पैसा बि तूं ॾे, खाराए पीआरे बि तूं, तोसां ख़ुशामद न कयां, बाक़ी ॿियो कंहिंसां कयां? कमदार ऐं कुणमी त बचा हूंदा आहिनि न। तव्हांजी मुंहिंजी दिलि में त घरु आहे छा ठहियल आहे घरु। कमदार जी हिकु ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध। ॿुधाए लख ॻाल्हियूं। इहो माण्हू कहिड़ो हुयो जेको ज़मीन ते तोसां पियो घुमे? भोतार साईं तुंहिंजा कुड़मी आहिनि, सवे आहिनि, पिया घुमनि था। कंहिं महिल तुंहिंजी पुछा था कनि, कंहिं महिल कंहिं कुड़मीअ जी पुछा था कनि। यादि मूंखे कोन्हे त कहिड़ो हुयो, बाक़ी थोरो खीसे खे अथणु ॿियो ख़ैरु। बराबरि मुंहिंजी पुछ कुर्बान। हा हिकिड़ी त ख़बर ॿुधाए, मुंहिंजो फिल्म हले थो काथे? हे छा था कयो? सॼो माल पूरा पोखनि में आहे। तोखे शर्म अचे त नंढे भाई खे ख़राब करे थो। अदा हिन मूंखे मां ख़राब कोन कयो थी, मैं हिन मूंखे ख़राब कयो थी। उथी में माल चार बाबा कूड़ तो हणी। कूड़ हणे तो अच्छी डारी सा मां ये कूड़ हंडो आ तोसां। हल भेण अच्छे मथे खां चाचे खे तो कूड़ हणे त तोखे फिल्म बनाए उमेरा मुझे फिल्म बन जी। अदा मूंखे भी खराब ही नहीं कयो थई। अल्लाह वे तू सुन तो बाबा कसम आ तुझे हणे तो हयाती जो कूड़ तो हणा है। मूड न तो हणो सही चले तो। खानदानी कूड़ा सजी उम्र पे